यकीनन योम मय ते मेहनत कशनि जी जदोजहद रंग लातो। जॾहिं 16 खां 18 कलाक ड्यूटी वरिती वेंदी हुई तॾहिं मज़दूरनि सब्र सां इंसाफ़ ऐं इंसानी बुनियादनि ते अजूरो ऐं वक़्त जी पाबंदी मुक़ररु करण लाइ आवाज़ उथारियो। अहिड़ो मुतालबो सरमाएदारनि खे बिल्कुलु पसंदि न आयो। अहिड़ी सरमाएदारी सोच जिन वटि पंहिंजे मुफ़ादनि ऐं फ़ाइदनि खां सवाइ इंसानी रिश्तनि जो बि क़दुरु न हुजण बराबरि हो। चवणी आहे त ज़ुल्म जी इंतिहा अहिड़े लावे जी शिकिल में फाटंदी आहे। मई जो शुरूआती हफ़्तो मेहनत कशनि जी सख़्त जिदोजहद असूलनि ते क़ाइमु रहण ऐं फौलादी कुवत बणिजी अॻिते वधियो। सॼी दुनिया में मेहनत कशनि हिकु आवाज़ थी वचन कयो त पंहिंजा हक़ वठी रहंदासीं। जर्मनी, इंग्लैंड, कैनेडा ऐं ॿियनि हंधनि तां मेहनत कशनि जा आवाज़ अमेरिका जे शहर शिकागो में गूंजिया, जिते लखनि जी अंग में मज़दूरनि गॾिजी जिदोजहद जी पुरअमन शुरूआत कई। ज़ुल्मनि जी इंतिहा जॾहिं इंसाफ़ घुरण जी ललकार सां टकराइबी त आख़िर इंसाफ़ जी कामयाबी ऐं इस्तेहसाल भोरा भोरा थींदे नज़र ईंदो ऐं ईअं ई थियो। तोणे जो केतिरनि ई मेहनत कशनि खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। कूड़ा हथ ठोकिया केस करे फायूं ॾिनियूं वयूं। 1886 में नेठि मेहनत कशनि जे पोरियत हथनि हथ में हथ मिलाए हिकु आवाज़ बुलंद कयो, इन्हीअ करे जो मज़दूरनि खे कंहिं बि रीत संदन पोरे जो अजूरो न मिलंदो हो। इंतिहा इहा हुई त जेकॾहिं को पोरियत हादसे जो शिकार थिए त उनखे इहो चयो वेंदो हो त इहो त हादसो आहे, कंहिंसां बि थी सघे थो। मेहनत कशनि लाइ का बि मेडिकल जी सहूलियत या धार मुआवज़ो न हो। कम दौरान हादसो रुगो इतफ़ाक़ आहे, इदारे जी का बि ज़िम्मेवारी न आहे। जॾहिं यूरोप ऐं रूस में तहरीक हली त इनखे भरपूर नमूने चिथण जी कोशिश कई वई, पर हिन भेरे मज़दूरनि पको पह कयो हो। इन्हीअ करे सॼी दुनिया जे मज़दूरनि शिकागो में अची अमुन जा झंडा खोड़िया ऐं इंसाफ़ जो आवाज़ बुलंद कयो। 2.5 लख मज़दूर मुख़्तलिफ़ मुल्कनि मां आया ऐं होॾां जदीद हथियारनि सां लैस पुलिस मज़दूरनि जे आॾो बीठी, जिन खे सरमाएदारनि जी भरपूर हिमायत हुई। 2 ॾींहनि जे एहतिजाज खां पोइ आख़िर 3 ॾींहं मज़दूरनि ते गोलियूं हलायूं वयूं, जंहिंमें 4 मज़दूर थॾे ते मारिजी विया। मज़दूरनि खे छिड़विछिड़ करण लाइ बम बि उछलायो वियो ऐं उन जो इल्ज़ाम बि मज़दूरनि ते हयो वियो। मेहनत कशनि पंहिंजे साथियुनि जी रत सां रंगियल शर्ट खे हवा में फड़काईंदे ऐलान कयो, बकुल शेख अयाज़ जे त अॼु लाल लहू जे सरगम ते थी धरती मुंहिंजी रक़्स करे। इनकलाबी सोच रेटी रत खे ॾिसी मातम न कयो, पर पंहिंजे साथियुनि जी हिमत ऐं हौसले ते उभ ॾारींदड़ नारा हणी सरमाएदारनि जूं मतियूं मुझाए छॾियूं। हिकु ई नारो गूंजी पियो त तव्हां असांखे त ख़तमु करियो था, पर ही आवाज़ दुनिया जी कुंड कुड़छ ताईं वेंदो। हिन तहरीक में अमेरिका, इंग्लैंड, आयरलैंड ऐं जर्मनी जा शहरी शहीद थिया। चवंदा आहिनि त नज़रियाती सची जिदोजहद जो को बि रंग, नसुल, मज़हब ऐं ॿोली नाहे हूंदी, ऐं हिन जदोजहद जे सरवाणनि इहो साबित कयो। जदोजहद जो मर्कज़ त शिकागो हो, पर सॼी दुनिया जे मेहनत कशनि यूनियन जे अॻुवाणनि जो साथ शामिल हो। आख़िरकार 1989 में फ्रांस इनकलाब जी 100 साला तक़रीब में इहा तजवीज़ पास कई वई त शिकागो जे शहीदनि जो ॾींहुं मल्हायो वेंदो। तहरीक कामयाबी जी अलामत आहे ऐं शहीद साह ॾेई केतिरनि ई नसलनि ताईं वेसाह ॾेई वेंदा आहिनि। सॼी दुनिया में मेहनत कशनि जी 8 कलाक जी ड्यूटी खे क़ानूनी शिकिल ॾिनी वई ऐं वधीक ड्यूटी करण ते खेनि वाधू वक़्त जो मुआवज़ो ॾिनो वियो। बैंकाक में 200 औरतूं हिक फैक्ट्रीअ में सड़ी अजुल जो शिकार थियूं हुयूं। हिननि लाइ का बि ख़ासि सहूलियत न हुई, इन करे नंढड़ा ॿार बि फैक्ट्रियुनि में खणी ईंदियूं हुयूं, जेके पिण साणनि गॾु सड़ी रख थी विया। पर पहिरीं मई जी तहरीक खां पोइ संदन मेहनत जे मुआवज़े सां गॾु नसवानी हक़ बि ॾिना विया। यानी मज़दूरनि लाइ कानून में औरतुनि लाइ ख़ासि रिआयत इहा आहे त ॿार पैदा थियण खां 45 ॾींहं अॻु ऐं पैदा थियण जे 45 ॾींहं बाद, यानी 3 महीना पघार समेत मोकल जो ऐलान कयो वियो। इहा मोकल अॼु बि सॼी दुनिया में कहिड़े बि इदारे में कमु कंदड़ औरतुनि खे मैटरनिटी लीव जी शिकिल में मुआवज़े समेत मिले थी। पाकिस्तान में ताज़ो आयल ॿोॾ ऐं बरसातुनि सबबि ख़ासि तौर ते पोरियत तबिको मुतासिर थियो आहे। हिक पासे गुरबत त ॿिए पासे बेरोज़गारी ग़रीब तबिके खे पीहे विधो आहे ऐं महांगाई आहे जेका घटिजण जो नालो नथी वठे। मज़दूरनि लाइ सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। जेतोणीकि मज़दूर तबिकनि पारां पंहिंजे हक़नि लाइ एहतिजाजी मुज़ाहिरा बि कया वेंदा आहिनि, पर तंहिं हूंदे हुकूमत संदन मसइला हल कंदे नज़र नथी अचे। अहिड़ी सूरत हाल में शिकागो वाक़े जे मज़दूरनि वारी तहरीक मेहनत कशनि लाइ उत्साह बणिजी सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk